दुनिया की खतरनाक बीमारी कोरोना के मुंह ॾियण लाइ सेहत खाते में डेली वेजिस ते भर्ती थियल मुलाज़िमनि खे गुज़िरियल 5 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ डेली वेजिस जे भर्ती थियल मुलाज़िमनि वहीद मंगी, फरहान शाह, सलीम बुरड़ो, नादर जमाली, खालिक जमाली ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी सिविल अस्पताल दादू खां मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन दाहियो त 5 महीना गुज़री विया आहिनि, सिंध सरकार बजट रिलीज़ करे छॾी आहे, उन बावजूद पघारूं न पियूं ॾिनियूं वञनि। मुज़ाहिरीन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सॼो ॾींहुं कमु करण जे बावजूद असांखे 5-5, 6-6 महीना पघारूं नथियूं मिलनि। असां ॿाहिरि बि वञी पंहिंजी टीम सां, रेंजर सां, हुन सां पंहिंजो जोई मोड़ स्टाफ, स्कूल सभु वैक्सीनेशन, ही सॼो स्टाफ, लेडीज़ जो स्टाफ सभु पंहिंजी ड्यूटी ॾेई रहिया आहियूं। 5 खां 6 महीननि ताईं असांजूं पघारूं बहाल नथियूं कयूं वञनि ऐं बजट DHO दादू वटि पहुची वई आहे, असांजूं पघारूं अञा ताईं न मिलियूं आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे असांजी पघार जारी कई वञे। असां बि बचड़े वारा आहियूं, असांखे ॿार बचा आहिनि, असांखे बि पंहिंजो घर हलाइणो आहे। असीं तक़रीबन 100 मुलाज़िम आहियूं हिते डेली वेजिस ते कमु कंदड़। हिन महिल असांखे 5 महीनो आहे, पर हिन महिल ताईं असांखे पघार न आहे मिली सघी। असां बार DHO साहब ॾे विया ऐं रिक्वेस्ट कई आहे, उन बि असांखे इहो ई आसरो ॾिनो आहे 2-3 महीननि खां 2 ॾींहं सब्र कयो, हफ़्तो सब्र कयो, पर पोइ बि माना असांखे 5 महीनो हिन महिल ताईं असांखे पघार न आहे मिली। DG साहब आयो, असां उनखे रिक्वेस्ट कई, DG साहब DHO दादू साहब खे चयो त उनखे बि चयईं त 2 ॾींहंनि खां पोइ हिननि खे मिली वेंदी, पर 2 महीना गुज़रण जे बावजूद बि हिन महिल असांखे 5 महीनो आहे पघार न आहे मिली। ॿियनि ज़िलनि में पघारियूं मिली वियूं आहिनि, असांजे ज़िलनि में न आहिनि मिलियूं। असां वञूं था ॿाराड़ी में कमु करणु, स्कूलनि में कमु करणु वञूं था, असां पेट्रोल पंहिंजो ख़र्च कयूं था, पंहिंजे घरां ख़र्च कयूं था। अॼु ताईं असांखे हिकिड़ी बि पघार न मिली सघी आहे। इन जे लाइ असां मजबूर थी प्ले कार्ड खणी रोडनि ते निकिरी आया आहियूं ऐं DHO साहब खे ऐं DC साहब खे ऐं सभिनी खे अपील था कयूं, सभिनी वसारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांखे का हिकिड़ी पघार बि न ॾिनी वई आहे। असांखे 5 महीनो आहे, ॾींहं राति असां ड्यूटी कयूं था, हर वक़्तु असांखे तलबनि था, कॾहिं DHO ऑफिस, कॾहिं जोई मोड़, कॾहिं हर स्कूलनि में असां विया आहियूं, उते असां वञी वैक्सीन कई आहे। उन खां पोइ हिन वक़्त ताईं असांखे हिकिड़ो रुपयो बि न ॾिनो वियो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त जल्द पघारूं जारी करे खेनि डेली वेजिस ते कमु कंदड़ मुलाज़िमनि मां बेचैनी दूर कई वञे, ॿी सूरत में कमु छॾ हड़ताल करे एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़ दादू।